नाज़रीन, जाम साहब में टाउन इंतज़ामिया की बेध्यानी सबब शहर गंदगी जे भर चढ़ी वियो आहे। रोड रस्तनि घिटनि घरनि में भी गंदो पानी जमा थियण करे रहवासी सख्त परेशान आहिनि। उन ई हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लियाकत ज़रदारी। नाज़रीन, जाम साहब शहर में टाउन इंतजामिया की नाअहली सबब शहर जो है गंदगी जे वर चढ़ियो है। मच्छरन जो आज़ार पिण वधियो है। उते केतिरियूं बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। उन्हनि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। जाम साहिब तक़रीबन 15 खां 25,000 जी आबादी ते मुश्तमिल आहे। हिते सफ़ाई सुथराई जो वॾो फिक़दान आहे। डीसी शहीद बेनज़ीराबाद खां अपील था कयूं त महिरबानी करे जेको आहे सफ़ाई सुथराई कराई वञे। गटर जो सिस्टम हले थो, गटरनि में जेके मच्छर था पैदा थियनि उहे मच्छर यकीन कंदो त एॾा ख़तरनाक मच्छर आहिनि जिन सां ॿारनि खे मलेरिया थिए थो ऐं ॿारनि खे ॾींहों ॾींहुं ॿिनि बीमारियुनि जो शिकार थिए थो। इन ई सिर्फ़ु गटर जी वजह सां ॿियूं अहिड़ियूं खोड़ सारियूं बीमारियूं तव्हांखे ज़ाहिर थींदियूं इन ई सफ़ाई जे बारे में। जाम साहब में गंद किचिरो तमामु घणो वधी वियो आहे। सफ़ाई जो मतिलबु निज़ाम बरहम लॻो पियो आहे। को मतिलबु कमकार नथो थिए। तरक़ियाती कम त अलॻि ॻाल्हि थिए, पर सफ़ाई शहर में बिल्कुलु कंहिं बि तरीक़े सां न आहे। गटर उथलनि पिया, रोड रस्ता मतिलबु गटरनि खां पाणी खां भरिया पिया आहिनि। उन खां सवाइ रोडनि ते ॿियनि ते किन किचिरा उछलाए वञनि था। का सफ़ाई न आहे शहर जी। महिरबानी करे आला इख़्तियार इन्हनि जो नोटिस वठनि। जाम साहब शहर जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त केतिरनि सालनि खां सफ़ाई न थियण करे मच्छरनि जो आज़ार पिण वधी वियो आहे। गवर्नमेंट ऐं बाद खां मुतालबो पिण कयो आहे त जल्द खां जल्द जाम साहब शहर जी सफ़ाई करे असांखे बीमारियुनि खां बचायो वञे। लियाकत ज़रदारी, आवाज़ न्यूज़, जाम साहब।